अमान को, गनी अमान को, गनी अमान को, गनी अमान के रिलीज 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 स्टॉप enforce स्टॉप 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 रिलीज 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 स्टॉप स्टॉप अज इंतहाई तेज बहस बावजूद न्यूयॉर्क जा दोस्त के प्लेटफॉर्म जे जेका आहे सो अरेंजमेंट कर असां हिते गॾु थिया आहियूं। पाकिस्तान सिंध जे अंदरि जबरी गुमशुदगी जेका आहे उहा त नई कोन्हे का, पर ही रियासत जा उहे टोल्स आहिनि, उहे हथकंडा आहिनि जेके हू इस्तेमालु करे सिंध जे मदनी वसीलनि, सिंध जे ज़मीननि, सिंधी माण्हुनि खे तन्हाईअ ऐं उन्हनि खे पाए थो जुल्म जबर जे हेठि आणे पंहिंजी हिफ़ाज़त करे थी पई। गनीअमान को धाड़ेल कोन्हे को, गनीअमान को दहशतगर्द कोन्हे को। पाकिस्तान रियासत हिक तरफ़ ते आलमी दहशतगर्दनि खे पाले ऐं सॼी दुनिया जे अंदरि अमन अमान ख़राब कंदी रही आहे, ऐं ॿिए तरफ़ सिंध जो आवाज़ गनीअमान खे जबरी तौर ते इस्पताल मां उनजे घर भातियुनि ते तशद्दुद करे उनखे गुम कयो वियो आहे। असीं सिंधी माण्हू चाहे दुनिया जे कहिड़ी कुंड में हुजूं, असां इन जबर इन ॻाल्हि जे ख़िलाफ़ हमेशह आवाज़ खणंदासीं। असां इन रियासत जे अमर जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत था कयूं पिया। असां डिमांड था कयूं त गनीअमान खे आज़ादु कयो वञे। गनीअमान को दहशतगर्द कोन्हे को, गनीअमान सिंध जो आवाज़ आहे, सिंधी माण्हुनि जो आवाज़ आहे। सिंध जे हर जबर ऐं ॾाढे ख़िलाफ़ हुन पंहिंजो आवाज़ बुलंद कयो आहे। रियासत जा हथकंडा कॾहिं कामयाब न वेंदा। रियासत सिंधी माण्हुनि खे हिसान कराए थी, रियासत सिंधी माण्हुनि खे दबाइण सॾाए थी पई, पर इहो दबाव कॾहिं बि असांखे नाकारा नथो बणाए सघे। कॾहिं बि सिंध जी बुख जेका आहे उहा सुंड कोन थींदी। गनीअमान जहिड़ा सवे हज़ारे लखे नौजवान पंहिंजे वतन जी मालिकी कंदा, पंहिंजे हक़नि जी मालिकी कंदा, उन जबर ऐं ॾाढ ख़िलाफ़ आवाज़ खणंदा ऐं उहे कॾहिं बि ख़ामोश नथा थी सघनि। असां अॼु पाकिस्तानी मुल्क कान्हे जे आॾो हिन एहतजाज ज़रिए अक़वाम मुतहिदा, ह्यूमनिटी इंटरनेशनल ऐं ॿियनि इदारनि खां असां मुतालबो था कयूं त गनीअमान जे बाज़ाबीअ लाइ, सही सलामत हुन जे वापसीअ जे लाइ पंहिंजो रोल अदा कनि ऐं पाकिस्तानी गवर्नमेंट ते पंहिंजो दबाव कनि। गनीअमान को आज़ाद करो, गनीअमान को आज़ाद करो, गनीअमान चाहिए को आज़ाद करो, गनीअमान चाहिए को आज़ाद करो। हम क्या मांगते? आज़ादी। हम क्या मांगते? गनी की आज़ादी। अस्पताल में अस्पताल में खंभे करे गुम कयो वियो आहे। जन तक हुजे त पाकिस्तान जी जेके एजेंसियूं आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ ऑपरेशन अफ़गान में आहिनि, जेके टेररिस्ट एक्टिविटीज़ में जेके मुलविस आहिनि, छाणणी खपे त उन्हनि जे ख़िलाफ़ ऑपरेशन कनि। पर सिंध जे अंदरि ख़ासि तौर ते सिंध जे नौजवाननि खे खंभे गुम कया कनि, घरनि मां खंभे गुम कया कनि। असांजो इहो ई मुतालबो आहे। हिते आया आहियूं, असां इहो ई पंहिंजो पुरअमन हिकिड़ो एहतिजाज रिकॉर्ड करायो आहे पाकिस्तान
एम्बेसी साम्हूं त प्लीज़ 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 जेको आहे गनी अमान खे जेको आहे सो रिहा कयो वञे, हुनखे पंहिंजे घर भातियुनि ॾांहुं मोकिलियो वञे। अगरि उन जे ख़िलाफ़ का बि आहे अहिड़ी का एक्टिविटी आहे त हुनखे अदालतुनि में पेश कयो त हुन जेको कानून आहे पाकिस्तान जो उनखे फॉलो करे उन मुताबिक़ अगरि उहो मुलविस आहे त उनखे सज़ा ॾियणी। बाक़ी इहो जबरी गुमशुदगी ऐं प्रेशराइज़ करणु इहो तमामु हिकिड़ो ग़लति अमल आहे। असां उन लाइ मज़म्मत बि कयूं था ऐं असां पंहिंजो एहतिजाज बि कयो आहे। जेको असांजो हाल हाज़िर आहे, असां हिते जेकी कम्यूनिटी आहिनि, सिंधी जेके दोस्त गॾिजी हिकिड़े ॾींहुं न त सॼे जेतिरा दोस्त गॾिजी सघियासीं। असां एप्रिशिएट सभिनी दोस्तनि जो कयूं था त असां पंहिंजो हिते एहतिजाज करायासीं ऐं हुकूमत पाकिस्तान ख़ासि तौर ते इस्टेब्लिशमेंट खां असां इहो ई मुतालबो था कयूं त प्लीज़ सूबनि में तव्हांजे ख़िलाफ़ नफ़रत हले थी। तव्हां प्लीज़ सिंध में अहिड़ी सिचुएशन पैदा न कयो त जीअं माण्हू तव्हां खां नफ़रत कनि, नौजवान तव्हां खां नफ़रत कनि। इहो हिकिड़ी पाकिस्तान लाइ तमामु हिकिड़ी ग़लति अमल आहे। असां ॿिया चैप्टर ते सभु ते गॾु थिया आहियूं। हूं त अॼु वॾे पैमाने ते रखे थो हीउ मेड़ाको, ये एहतजाज, पर तव्हांखे ख़बर आहे वेदर जेका सिचुएशन थी आहे, हिकिड़ो तूफ़ान आयो आहे हिते न्यूयॉर्क सिटी में। उनजे करे असां सभु पहिरीं कैंसिल करण जी कोशिशि पिया कनि, पर असां चयो न, कैंसिल न कजे। जेतिरा कुझु माण्हू गॾजंदा आहियूं, जेतिरा माण्हू आहियूं, पर गॾु थी घणी मां चाहींदो की गाज़िया ॿुधायो मुंहिंजे वापसीअ लाइ असां हिते गॾु थिया आहियूं। पाकिस्तानी जेको कॉन्फ्लिक्ट आहे उनखे ॾाढो छाकाणि जो पाकिस्तानी एजेंसी, पाकिस्तान रेंजर्स, जेको पाकिस्तान आर्मी जो हिफ़ाज़ती इदारो आहे, उन्हनि उनखे पंहिंजे बचपन जी इमारती लाइ इलाज लाइ अस्पताल मां हो अलमीनियम अस्पताल तव्हांखे ख़बर आहे जंडियुनि में आर्मी कानून आहिनि, उते अस्पतालुनि में ॿारनि खे उन्हनि खे इज़त पसंदि कयो वेंदो आहे। पर पाकिस्तान जी रियासत, पाकिस्तान जूं एजेंसियूं बलूचिस्तान में सरहद में इहो कमु करण खां पोइ हाणे सिंध में इहे साॻियो कमु जेको बि माण्हू ट्रैफिक तौरु सिंध जे हक़नि जी ॻाल्हि करे थो, लतीफ़ जी ॻाल्हि करे थो, लतीफ़ जे पैगाम जे ज़रिए सिंध जे हक़नि जी ॻाल्हि करे थो, उन्हनि खे इहे माण्हू पसंदि न आहिनि ऐं उहे नथा चाहिनि कि इहो पैगाम आम थिए। गनी अमान जो कहिड़ो जो आहे, हू सिर्फ़ु लतीफ़ जे पैगाम जे ज़रिए, लतीफ़ जे पैगाम ऐं GF जे पैगाम जे ज़रिए ई माण्हुनि खे आगाही ॾिए थो त सिंध जा हक़ कहिड़ा आहिनि ऐं पाकिस्तान जे हिननि 73-74 सालनि जी तारीख़ में पाकिस्तान खे छा मिलियो आहे, पाकिस्तान सां गॾु थियण जे नतीजे में पाकिस्तान खां सिंध खे छा मिलियो आहे। असां ॿियूं पिया छाकाणि जो जेके मसाइला जेके आहिनि उहे सिर्फ़ु असांजा आहिनि, असांजा वसाइला जेके वसीला आहिनि सिंध जा उहे सिर्फ़ु पंजाब जा आहिनि। उन इहा ॻाल्हि करण जे नतीजे में तो में घणी माण्हू पंहिंजो वियो आहे, सम्झे वियो आहे। बलोचनि जी हालत कहिड़ी आहे, बलोचनि खे सम्झे थो वञे, सरहद में अहिड़ी हालत आहे, माण्हुनि खे सम्झे थो वञे। उते इंफेक्शन थी आहे, तालिबान सां जेके पाण पालिया आहिनि, उन्हनि खे बंदूकूं ॾिनियूं आहिनि, उहे अॼु तव्हांजे ख़िलाफ़ पहुचा आहिनि। हाणे उहे सॼी सूरत हाल असां तव्हां सिंध जा हुआ उनखे रुख मोड़नि था चाहियो। तव्हां हिते नई नसुल खे, सॼी सिंध जे नई नसुल खे तव्हां पाकिस्तान खां नफ़रत ॾियारणु था चाहियो या पाकिस्तान जे आर्मी सां नफ़रत ॾियारणु था चाहियो। इहो ॾींहुं परे न आहे जॾहिं तव्हांजा इहे रविश, इहे रविया बरक़रार रहिया। केर बि पाकिस्तान जिंदाबाद जो नालो न हणंदो जेकॾहिं इहे नफ़रतूं बरक़रार रहियूं। इनजे करे असांजी घुर आहे त सियासी ज़रूरतनि खे ऐं सियासी हक़नि खे, सियासी आवाज़ुनि खे न दॿायो वञे, छाकाणि उहे ई राहूं आहिनि, उहे तव्हांजे भले जी राहूं आहिनि ऐं जेके नंढियूं क़ौमूं आहिनि, बलोच आहिनि, ॾाढो आहे। बलोचिस्तान मां जेका निकिरंदड़ गैस आहे उहा पंजाब ऐं इस्लामाबाद खे त मिले थी, पर उते कोमरी या जेको बिस्ती जा एरियाज़ आहिनि उते बि कलाई हुई। तव्हां उन्हनि खे डेंगरा ऐं नीला ॾींदे गॾु वारा चई, उन्हनि सां नफ़रत कई। उहे अॼु असां खां तरक़ीअ जे मामलनि में घणो पोइ अॻिते आहिनि ऐं पाकिस्तान तव्हांखे न ख़बर आहे त किथे आहे। शेर सां ई ॻाल्हि कंदुसि त बोलना भी महंगा है, लफ्ज़ लफ्ज़ भारी है। बोलना भी महंगा है, लफ्ज़ लफ्ज़ भारी है। सिंध की ज़बानों को सर कटाने पड़ते हैं। सिंध में जेको बि माण्हू ॻाल्हाए थो, जेको बि माण्हू आवाज़ उथारे थो, उहो सहाफ़ी हुजे, उहो सियासी माण्हू हुजे, इवन पीपल्स पार्टी जो बि को माण्हू हुजे, त उनखे बि
रियासती जबर ऐं ॾाढ जो मुज़ाहिरो करिणो पवंदो आहे। सिंधी माण्हू ॿिनि क़िस्मनि जे धाड़ेलनि जे विच में फाथल आहिनि। हिकिड़ा उहे धाड़ेल जेके असां वोट ॾेई इक़्तिदार में आंदा, ॿिया उहे धाड़ेल जिन हुननि खे वोट वठी करे इक़्तिदार में आंदो। सिंध जो माण्हू पीअण जे साफ़ पाणी जे मसइले जे लाइ परेशान आहे। सिंध जो माण्हू इस्पताल में मथे जे सूर जी गोरी जे लाइ परेशान आहे। सिंध जे नवाबशाह में हिन वक़्तु एड्स जा केस साम्हूं पिया अचनि। उन खां अलावा तव्हांजे ॿारनि जो मैटरनिटी होम्स जी जेका सूरत हाल आहे तव्हां ॾिसो, पब्लिक हेल्थ जी सूरत हाल तव्हां ॾिसो। जेकॾहिं सिंध जो माण्हू इहो चए थो त सिंध जी हुकूमत सिंध जे माण्हुनि जा वसीला ॿियनि जायुनि ते इस्तेमालु पई करे, त हिन में हू कहिड़ी ग़लति ॻाल्हि पियो करे। सिंध जो माण्हू न तव्हांखे पथर थो हणे, सिंध जो माण्हू न तव्हांखे बंदूक थो हणे, सिंध जो माण्हू सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजी आवाज़ सदा बुलंद करे थो, उहा बि तव्हां खां क़बूल न आहे। कंहिं बि माण्हू जी बेवसी जो आख़िरी जेको ज़रियो हूंदो आहे उहो हूंदो आहे आवाज़ उथारणु, चीखणु, चिलाइणु, पड़ाॾो ॾियणु, सॾु ॾियणु। जेकर तव्हां उहो बि माण्हुनि खे न करणु ॾींदव त अल्टीमेटली माण्हू तशद्दुद जी तरफ़ वेंदा। असां अॼु हिते पाकिस्तानी कौंसल खाने जे साम्हूं पंहिंजे हिननि दोस्तनि सां गॾु हिन बरसाति में इहो मुतालबो खणी पहुता आहियूं त ख़ुदा जे वास्ते अकुल सिखो, सियाणा थियो। तव्हां वटि बलोचिस्तान जी हालत तव्हांजे अॻियां आहे, तव्हां वटि ख़िते जी हालत अॻियां आहे। अफ़गानिस्तान जूं प्रॉक्सीज़ तव्हांजे KPK में कमु कनि पियूं, भारत जूं प्रॉक्सीज़ तव्हांजे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कमु कनि पियूं। जेकॾहिं तव्हां पाकिस्तान खे ई बचाइणु चाहियो था त इहो कहिड़ो तरीक़ो आहे पाकिस्तान बचाइण जो, त तव्हां पंहिंजे नौजवाननि जे अंदरि नफ़रत जो ॿिज तव्हां जेको आहे सो विझो ऐं नफ़रत जे ॿिज जे ज़रिए वरी सुभाणे चओ त ही माण्हू मुल्क दुश्मन आहिनि। केर बि माण्हू पाकिस्तान में, असां बि जेकी दोस्त बीठा आहियूं हिते वर्किंग क्लास जा माण्हू आहियूं, असांखे मुल्क दुश्मन त न आहियूं। असां चाहियूं था त तव्हां महिरबानी करे हीअ जेका दादागिरी आहे, जेकॾहिं तव्हां वटि ताक़त आहे, तव्हां वटि पावर आहे, इन जो मतिलबु इहो कोन्हे त तव्हां कचे जा धाड़ेल आहियो ऐं तव्हां जंहिंखे चओ ॿुट ॿधी अची खणी वञो। इस्पताल मां केरु खणंदो आहे? इसराइल इस्पतालनि जे मथां बमबारी थो करे त असां उनजी निंदा था कयूं। वेस्टर्न वर्ल्ड उनजी निंदा थी करे, सुधरियल मुल्क उनजी निंदा था कनि। इस्लामी तालीमात जे ख़िलाफ़ थी करे तव्हां इहो कहिड़ो जेको आहे सो इस्लाम जो क़िलो वेठा आहियो पाकिस्तान खे, जेको तव्हां क्लेम कंदा आहियो। त इस्पतालुनि मां हिकु ग़रीब बीमार पंहिंजी नई ॼायल नियाणी जे इलाज जे लाइ आयल माण्हू खे तव्हां खणी था वञो। दहशतगर्द को इस्पतालनि में ॿारनि खे दवा वठी ॾियणु थोरी ईंदा आहिनि, या मुल्क दुश्मन को इस्पतालनि में ॿारनि खे दवा वठी ॾियणु थोरी ईंदा आहिनि। त इन जे करे महिरबानी करे गनी अमान चांडियो ऐं जेके बि गुम थियल माण्हू आहिनि उन्हनि खे ज़ाहिर कयो। दहशतगर्द आहिनि, मुल्क दुश्मन आहिनि, केस आहे, को सबूत आहे, असांखे ॾियो, असां पाण हिननि जे ख़िलाफ़ु हलाईंदासीं। बाबा हिननि ही मुल्क दुश्मनी कई आहे। बाक़ी इल्ज़ाम ते तव्हां कंहिंखे बि खणो, जेको बि अचे थो सिंध में असांजा माण्हू मारियो, असांजा माण्हू खयो, हलियो थो वञे। इम्तियाज़ मीर जो केस तव्हांजे अॻियां आहे। इम्तियाज़ मीर खे हिकिड़ो कूड़ो इल्ज़ाम हणी साईं माराए छॾियऊं, चऊंसीं इसराइल जो एजेंट हो। ईअं असांजो जान मोहम्मद महर साईं कबीलाई तकरार में मारिजी वियो। ईअं असांजा ॿिया कई अज़ीज़ मेमन जे कातिलनि खे अॼु जज माइटी निभाईंदे ज़मानत ॾिनी आहे, जेके एतिराफ़ जुर्म करे चुका आहिनि। त इहो ज़ुल्म सिंध में हाणे बंदि थियणु घुरिजे। ऐं सिंध सरकार खे ऐं इहा अपील कंदुसि त महिरबानी करे जेकर तव्हां वाक़ई सिंध जी नुमाइंदा सरकार आहियो त घटि में घटि अहिड़नि मामलनि ते सिंध सां बीहो। मां कंडेम थो कयां त हिन वक़्तु ताईं कंहिं बि हुकूमती माण्हू जो को मौक़िफ़ न आयो आहे। सॼी सिंध सरापा एहतजाज आहे, तव्हांजो को मौक़िफ़ न आयो आहे। असांखे ख़ुशी आहे त कुझु ॻाल्हियूं थियूं आहिनि ऐं उन्हनि खे कुझु अल्टीमेटम मिलियो आहे। ऐं इनशा ताला असांखे यकीन आहे त सरकार, रियासत या खणण वारा जिन जी बि पुठि भराई अथनि उहे अकुल खां कमु वठंदा ऐं नौजवान खे या त बाज़ियाब कराईंदा या उनखे ज़ाहिर कंदा जिथे बि आहे। त अॼु असां इन करे गॾु थिया आहियूं। असांजो इहो मैसेज वाज़े वञणु घुरिजे त अॼु असां पाकिस्तानी कौंसल खाने जे साम्हूं आहियूं, सुभाणे असां एम्बेसी जे साम्हूं बि वञी सघूं था, सुभाणे असां अक़वाम मुतहिदा जे साम्हूं बि बीही सघूं था ऐं असां इंटरनेशनल फोरम्स ते ख़तो किताब जे ज़रिए बि हिन ज़ुल्म ऐं बरबरीअ जे ख़िलाफ़ु आवाज़ उथारींदा रहंदासीं। वॾी महिरबानी जिन दोस्तनि मूंखे मौक़ो ॾिनो हिते ॻाल्हाइण जे लाइ। थैंक यू। आज़ाद कयो जॾहिं बि यार हंज में मथो रखी हुआ सुता, जॾहिं बि मुर्क छांव में ॿ चार पल मज़ा वता, तॾहिं उधार सॾु कयो ऐं बार बार सॾु कयो। असां कनाए सॾु इहो हकल सां गॾु ॾिनी हकल, देर थी न पल ब पल असां समूरियूं लज़तूं, उथा प्यार सभु छॾे हसीन यार सभु छॾे, ऐं देस तुंहिंजे ई करे विसल ख़ुशी गवाई आहे। असां जेकी लहू ॾिनो उन ई सबबु अगरि वतन तूं शाद बाद थी वञी, सदा आज़ाद थी वञी। असांखे ॿियो खपे त छा, ही कंधु को कपे त छा, ही कंधु को कपे त छा। जीअं सिंध, जीअं लतीफ़, जीअं आलम इंसानियत। साथियो,
अॼु असां जंहिं मक़सद जे लाइ हिते गॾु थिया आहियूं उहो मक़सदु इहो आहे त असां गनी अमान जी जबरी गुमशुदगी जे ख़िलाफ़ इटली जे अंदरि आवाज़ बुलंद कयूं। गनी अमान जी जबरी गुमशुदगी फ़क़ति हिकु फ़र्द जी गुमशुदगी न आहे, ही उन सोच, ही उन तख़युल ऐं उन ख़्याल जी गुमशुदगी आहे जेको चाहे थो त असांजो वतन शाद ऐं आबाद रहे, असांजो वतन अहंजनि खां आजो रहे, असांजो माण्हू, असांजो पोरियत, असांजो मज़दूर, हारी ऐं नारी बुख विघे उञ विघे न मरे, असांजा वसीला असांजी तरक़ी जे मथां ख़र्च थियनि, असांजा वसीला उन्हनि जे मथां असांजी जेका आहे हक़ हाकिमियत हुजे, उन्हनि जे इस्तेमाल जो फ़ैसिलो जेको हुजे उहो असांजे हथनि में हुजे, कंहिं धारे जे हथनि में न हुजे। पर हीअ रियासत चाहे थी त सिंध जी सॼी ज़मीन खे लुटे फुरे, उन्हनि जी 7 करोड़ आबादी खे निस्त ऐं नाबूद करे उन्हनि खे सिफ़ाए हस्ती तां मिटाए छॾे। गनी अमान इन अमल जे ख़िलाफ़ सदाईं सरापा एहतिजाज रहियो। गनी अमान इन अमल जे ख़िलाफ़ हमेशा एहतिजाज कंदो रहियो ऐं आवाज़ बुलंद कंदो रहियो त मुंहिंजी धरतीअ जे माण्हुनि खे मारणु बंदि कयो, उन्हनि खे जबरी तौर ते गुमशुदा करणु बंदि कयो। अॼु उन गनी अमान खे हिननि जबरी गुमशुदा करे छॾियो आहे। ही इंसानी हक़नि जी संगीन लताड़ आहे। ही जेको अमल आहे उहो इंसानी तारीख़ जो इंतहाई खौफ़नाक ऐं भयानक अमल आहे जंहिंजो मिसाल तारीख़ में कोन थो मिले। पाकिस्तान जी रियासत सदियुनि खां वठी इन मक़सद सां, सालनि खां वठी इन मक़सद सां असांखे चिथींदी थी रहे त असां पंहिंजे वसीलनि ऐं पंहिंजी धरती तां हथ खणूं, असां दस्तबरदार थियूं। पर ही असांजा हौसला आहिनि, ही असांजी जिदोजहद आहे जेका असांखे इहो सबक़ ऐं दर्स थी ॾे त असां पंहिंजी धरतीअ जे मथां, असां पंहिंजी धरती तां दस्तबरदार न थींदासीं। अब मैं उर्दू में ये बात रखना चाहूंगा उनके लिए जिन्होंने मेरे भाई को जबरी गुमशुदा किया है। आप चाहते हैं कि आप हमारा वजूद मिसमार करके हमारी सरजमीन को अपने जबर के नीचे सदियों तक रखें, ये मुमकिन नहीं है। ये कभी भी मुमकिन नहीं हो सकता कि एक शख्स को जिसने अमन का दर्स दिया, जिसने तारीख से रुजू करके वहां से अपने लोगों को ये सीखने का रास्ता बताया कि सिंधी एक कौम है जिसका सदियों पुराना वजूद है, उनका एक तारीखी वतन है। उस तारीखी वतन ने इस दुनिया की पूरी तारीख में ये मिसाल कायम की है कि उन्होंने कभी भी किसी के ऊपर हमलावरी नहीं की, उन्होंने कभी भी किसी भी खित्ते के ऊपर जाकर जबर और जुल्म नहीं किया। उन्होंने अपनी सरजमीन की हिफाजत की है, उन्होंने अपनी सरजमीन के साथ जुड़ के रहने की बात की है। उन्होंने ना सिर्फ अपने वतन की बका की बात की है, पर उन्होंने पूरे आलम इंसानियत का दर्स दिया है कि फलस्तीन में अगर भी जबर हो, अगर यूरोप में, लिबनान में भी अगर जबर हो, तो वो हम अपने ऊपर जबर समझते हैं। आपने उस धरती के बेटे को अगवा कर लिया है, उसकी कम सिन नौमौलूद बच्चियों के सामने उसके बालों से आपने पकड़कर उसको घसीटा है, उसकी बहन को टार्चर किया है। ये आपकी इंसानियत है, ये आपके उसूल है, ये आपके आदर्श है, और आप इन आदर्शों के बुनियाद पे आप हमें मजबूर करते हैं कि हम आपको तस्लीम करें। जस्टिस फॉर गनी अमान, जस्टिस फॉर गनी अमान, गनी अमान के आजाद गनी अमान के आजाद करो। यूनाइटेड नेशन ऑर्गेनाइजेशन का रेजोल्यूशंस, उनके आर्टिकल्स, उनके प्रोटोकॉल्स इस चीज की इजाजत नहीं देते कि आप किसी को भी जबरी तौर पे डिटेन रखें और उनकी फैमिलीज को उनके वेयर अबाउट्स के हवाले से इन्फॉर्म ना करें। अभी 24 घंटे से ज्यादा टाइम गुजर गया है, लेकिन आपने गनी अमान को आजाद नहीं किया। और अगर जितनी देर आप इस अमल में करेंगे तो ये जिदोजहद जितनी अभी तेज हुई है इससे ज्यादा तेज होगी। ये सिंध में आग की तरह फैल जाएगी, ये बैनुल-अक़वामी सतह पे आग की तरह फैल जाएगी और आप एक्सपोज होंगे। अगर आप चाहते हैं कि आपके खिलाफ आवाज बुलंद ना हो तो आप अमन की तरह आए, आप सलामती की तरह आए। आप ये नहीं
कि जबर लेकर आएंगे, डंडा लेकर आएंगे, लोगों को जबरन गुमशुदा कर देंगे और कोई आपकी बात मान लेगा, तो ये आपकी काम ख्याली है। कोई भी आपकी बात इस तरह नहीं मानेगा। जबर के साथ कभी भी किसी रियासत ने अपनी बात नहीं मनवाई और ना ही उनकी बात मानी गई है। तो तारीख से सबक सीखे, तारीख से सबक सीखे कि तारीख ये बताती है कि अगर लोगों के दिलों को जीतना है तो उनके लिए काम करना होता है, उनके खिलाफ काम नहीं करना होता। ये रियासत पिछले 75 सालों से इस रियासत में बसने वाली तमाम अक़वाम के खिलाफ, उनके हुकूक के खिलाफ काम करती रही है। आप सिर्फ एक इदारे के पॉलिसीज जो है उसके मुफाद में काम करते हैं। रियासतें एक इदारे की हिफाजत से नहीं चलती, रियासतें इदारों के लिए नहीं होती, रियासतें अवाम के लिए होती है, रियासतें उनके सिटीजन्स के लिए होती है। अगर आप समझते हैं कि ये रियासत आप एक इदारे के मुफाद के लिए इस्तेमाल करेंगे तो ये आपको कोई भी नहीं करने देगा। ना 22 करोड़ इस रियासत में रहने वाले लोग करने देंगे, ना 7 करोड़ सिंधी करने देंगे, ना बलोच करने देंगे, ना गिलगिती करने देंगे, ना कश्मीरी करने देंगे, ना पश्तून करने देंगे। तो अब आपको होश के नाखून लेने की जरूरत है। आपको ये वक्त आ गया है कि इस चीज को आप समझे कि ये जबर आपको खत्म करना होगा। इसके इख्तिताम से ये रियासत बच सकती है, ना कि इसको देर पर चलाने से ये रियासत बचेगी। जस्टिस फॉर गनी अमान, जस्टिस फॉर गनी अमान, गनी अमान के आजाद करो, गनी अमान के आजाद करो, गनी अमान को आजाद करो, गनी अमान को आजाद करो। आखिर में मैं यही कहना चाहूंगा आपसे मुखातिब होकर एक बार फिर कि हम आपसे खौफजदा नहीं है, ना ही हम डरते हैं आपसे, लेकिन हाँ हम चाहते हैं कि 22 करोड़ पाकिस्तानी रियासत में रहने वाले लोग अमन से जिंदगी गुजारें, आशनाई से जिंदगी गुजारें, उन लोगों के लिए मुश्किलें जो है वो ना बढ़े। इसलिए आपसे फिर से ये गुजारिश नहीं है, ये डिमांड है आपसे कि मेहरबानी करके गनी अमान को फिलफौर रिहा करें, उसको आजाद करें, उसको जो है और जो आपने ये अमल किया है इसकी माफी मांगे, क्योंकि ये इस तरह के अवामिल जो है वो कभी भी रियासत नहीं बचा सकते। ये हम आपको पहले भी कह चुके हैं और अभी भी कहते हैं। हम एक बार फिर गनी अमान के सेफ रिलीज की डिमांड करते हैं आपसे और आपको पाबंद करते हैं कि उसका ये राइट है कि उसको आजाद किया जाए, क्योंकि उसके ऊपर कोई चार्जशीट नहीं है, उसके ऊपर कोई क्रिमिनल एक्टिविटी का कोई भी ऐसा अमल नहीं है जो आप साबित कर सके। तो आजादी उसका हक है, उसको आजादी देना आपकी जिम्मेदारी है। मेहरबानी करके उसको आजाद करें। जिए सिंध, जिए लतीफ, जिए आलमी।